अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व मौलाना व मनजाना व कुर्रत उयूनना व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अब्नाइही व बनातिही व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मौजा मेहरबान बुजुर्गो, प्यारा भाइरो ऐं नौजवान दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह अणखुट एहसान अल्लाह अज़्ज़ व जल्ल जा बेहिसाब भलायूं मालिक मिठे जूं जंहिं अॼु मूंखे अव्हांखे
दरगाह अलाहाबाद शरीफ़ जे मैदान ते गॾु थियण जी नेमत नसीब फरमाई ऐं हज़रत क़िबला सय्यदी व सनदी व मुर्शिदी हज़रत सजन साईं दामत बरकात मुला आलिया जन जी इमामत में निमाज़ नसीब थींदी ऐं सदन खिताब लाजवाब बेनसीब वारनि खे नसीब थींदो। मुंहिंजा प्यारा, मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा बयान कयां, पर दोस्तनि दरगाह शरीफ़ जी जामिया जे आलमनि खुलफाए किराम बुजुर्गनि जो इरशाद आ त अवां हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जे सवाने हयात ते ॻाल्हायो। मां परेशान थी वियो आहियां त सोना साईं रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ जा हज़ारे पहलू आहिनि, उन्हनि मां छा बयान करे छा बयान कयां। रब करीम हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जी रूहानी फैज़ जो मरकज़ बातिनी फ्यूज़ात जो मरकज़ हिन सरज़मीन दरगाह अलाहाबाद शरीफ़ के बनायो, जो असां जहिड़नि सादन आजज़न गुनहगारन हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जी हिते बेअत कई, ज़ियारत कई। मूंखे चङी तरह बार बार इहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त जॾहिं ही मरकज़ नओं ठहे पियो, कच्ची भित हुई, कच्चो कोट हो, असीं उन जे ॿाहिरां वेठा हुआसीं। ओचितो दरवाज़ो खुलियो ऐं हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह पंहिंजो पाक चेहरो जो ज़ाहिर कयो त असांजे रग रग मां अल्लाह जी ज़िक्र जो आवाज़ अचण लॻो। मोरो शहर में साईं गुलाम कादिर मरहूम, साईं नसीरुद्दीन शाह मरहूम, मौलाना फतेह मोहम्मद मरहूम, काफ़ी दोस्त इकट्ठे थिया। मूंखे बि उन में सॾियो वियो। सभिनी इहो सोचियो त साईं जन फ़कीरपुर शरीफ़ वांगुरु हिन पासे हिकिड़ो मरकज़ क़ाइमु करणु चाहिनि था, पर उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां दोस्त उन में दिलचस्पी रखंदव, उन में हिसो वठंदव, उन में हज़रत सजन साईं दामत बरकात मुला आलिया जन खे कायल कंदव ऐं अर्ज़ करे मंजराईंदव त पोइ इहो मरकज़ हिन पासे थी वेंदो। असांजो ज़ोर हो त उहो मरकज़ मोरो शहर में थिए, पर मरहूम डॉक्टर अब्दुल लतीफ़ साहब
ऐं कुझु ॿियनि दोस्तनि कंडियारो खे नवाज़ियो। कंडियारो में साईं जन खे रहण जे लाइ मर्कज़ क़ाइमु करण जे लाइ बेहिसाब अर्ज़ कया, मिनथूं कयूं, मञराइण जा हीला हलाया ऐं उहे कामयाब हुआ जो हज़रत सोहणा साईं रहमतुल्लाह अलैह कंडियारो शहर खे पंहिंजे फैज़ जो मर्कज़ बनायो। रब्बुल आलमीन जी ज़ात जो शुक्र था कयूं। कंडियारो बि एतिरो परे कोन्हे, सॼी सिंध जो मरकज़ी इलाइक़ो कंडियारो आहे। हिते बुज़ुर्ग, दरवेश, सूफ़ी, ज़ाकिर, अल्लाह जा शुक्रगुज़ार बाना आया, रहा, रहंदा, रहन लॻा। जॾहिं पहिरियों गॾियल प्रोग्राम थियो त उन में सभिनी तकरीरूं कयूं ऐं मूं आजिज़ बि कुझु तकरीर कई हुई त असां मोरो वारनि खे कंडियारो परे नाहे। जेकॾहिं सोहणा साईं रहमतुल्लाह अलैह हिन जाइ खे नवाज़ींदा त असीं संदन कदमनि जी ख़ाक थी रहंदासीं। शुक्र आहे अल्लाह जो, थोरो आहे अल्लाह जो, एहसान आहे अल्लाह जो, मेहरबानी आहे अल्लाह जी जो ही मर्कज़ हिते क़ाइमु थियो। हितां कराची वेंदे मोरे खां साईं जन जो गुज़र थींदो आहे या कराची खां कंडियारे ॾांहुं ईंदे साईं जन जो मोरे खां गुज़र थींदो आहे। मोरो खुश नसीब शहर आहे जितां ईंदे बि साईं जन जो गुज़र थींदो आहे, वेंदे बि साईं जन जो गुज़र थींदो आहे। कॾहिं कॾहिं दोस्त ॿुधाईंदा आहिनि त साईं अॼु हज़रत क़िबला सजन साईं जन हितां ॾखिण जे पासे पे विया, यानी कराची पे विया। कॾहिं चवंदा त साईं उत्तर ते पे विया, यानी कंडियारे पे विया। बहर सूरत जन खे ख़ुदा ॾिसण वारियूं अखियूं ॾिनियूं आहिनि ऐं नज़र ॾिनी आहे, अल्लाह महिरबानी कई आहे। उन्हनि जे लाइ साईं जन जो दीदार ईंदे बि थींदो आहे, मोरे खां त वेंदे बि थींदो आहे। अल्लाह ताला करे त असीं पंहिंजे कामिल मुर्शिद जे सच्चे सज्जाद नशीन, गादी नशीन, पीर कामिल, रहबर कामिल हज़रत सजन साईं जी सही नमूने सां ज़ियारत बि कयूं, फैज़ बि पिरायूं, फ़ाइदा बि वठूं, संदन महिरबानियूं बि हासिल कयूं। काफ़ी अरसे खां मां बीमार रहा थो। दिमाग़ जी कमज़ोरी, जान जी कमज़ोरी, उथण वेहण हलण फिरण में कमज़ोरी, इन हूंदे बि मुंहिंजी दिलि न मञियो त अॼु मां हिन नूर वारे प्रोग्राम में, इश्क ऐं मुहबत वारे प्रोग्राम में, फैज़ ऐं फज़ीलत वारे प्रोग्राम में, शान ऐं शौकत वारे प्रोग्राम में न वञा। मुंहिंजे दिलबर पुट असदुल्ला मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई कई, उहो मूंखे खणी आयो ऐं अल्लाह जो शुक्र थो कयां जो नशरे मां पंहिंजे दोस्त खे बि खयोसीं, पाण बि आयासीं ऐं बतिन जी एतिरी रोशनी आहे जो अव्हां साम्हूं वेठल जा चेहरा कोन था ॾिसूं, पर पोइ बि अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां असीं अव्हां जे कदमनि जी मिटी आहियूं, असीं अव्हां जे कदमनि जी ख़ाक आहियूं, असीं अल्लाह वारनि जे ग़ुलामनि जा ग़ुलाम आहियूं। खुदा जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ए कलमे पढ़ण वारो, ए अल्लाह के हिकु मञण वारो,
इत्तकुल्लाह, अल्लाह खां डिजो, अल्लाह जो खौफ रखो, अल्लाह जो डप रखो। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। ऐ ईमान वारो, अल्लाह खां डिजो ऐं सचन सां गॾु रहो। सचन सां गॾु रहण में अव्हां जो फ़ाइदो आहे, अव्हां में सदाकत पैदा थींदी, अव्हां में सचाई पैदा थींदी, अव्हां में शरीयत ते अमल पैदा थींदो, अव्हां में अल्लाह जे ज़िक्र जो ज़ौक़ पैदा थींदो, अव्हां में सुन्नत नबवी ते अमल जो जोश पैदा थींदो, अव्हां जो जीअण मरण खाइण पीअण उथण विहण अव्हां जे बच्चन जो बि सुहने नबी जी सुन्नत जे मुताबिक़ थींदो। अल्हम्दुलिल्लाह, असांजे मुर्शिद करीम रुॻी सिंध सगोरी में न, सिर्फ़ पंजाब में न, सिर्फ़ पाकिस्तान में न, पर ॿियनि मुल्कनि में बि अल्लाह जी ज़ात बाबरकात जे ज़िक्र जो हुल हलायो आहे, माण्हुनि खे ज़ाकिर बनायो आहे, माण्हुनि खे शाकिर बनायो आहे, माण्हुनि खे रब करीम जे ज़िक्र जी मोहबत ॾिनी आहे। अंदर में जेका ज़िक्र जे लाइ उञ हुई उहा साईं जन उन्हनि जी उझाए छॾी आहे। फ़िक्र ख़तम थी विया आहिनि, ज़िक्र अतम थी विया आहिनि। जंहिं जाइ ते वञो उते अव्हां खे अल्लाह जी ज़िक्र जूं तवारूं मिलंदियूं। मां ग़रीब जी शाइरी घणी हूंदी, पर हींअर बीमार हुजण जे करे उहा बि घटिजी वई आहे। हिकिड़े शहर में मूं चयो आहे, अल्लाह करे त सही चई सघां, अर्ज़ करे सघां, अव्हां बि मूंखे दुआ कयो ऐं अव्हां हिकिड़ो भेरो वॾे आवाज़ सां मिली जुली दुरूद पढ़ायो त मां शेर खे पढ़ां। दुरूद पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा पीर पिरी प्यारा दिलदार दुआ कर तूं, महबूब जे फैज़ मझा कावंड अता कर तूं। मुझा पीर पुनल प्यारा दिलदार दुआ कर तूं, महबूब जे फैज़ मझा कावंड अता कर तूं, महबूब जे फैज़ मझा कावंड अता कर तूं। मोहब्बत सां, अकीदत सां, सच्ची नीयत सां जेकॾहिं अल्लाह जे कामिल वलीअ पंहिंजे मुर्शिद करीम खे सॾींदव, यादि कंदव त अव्हां खे सुजाॻीअ में या निंड में, घर में या सफ़र में, घर में अंदर या ॿाहिरि जिते बि हूंदव उते अव्हां ते पंहिंजा मुर्शिद महिरबानी कंदा। नीयत में खुलूस हुजे, नीयत में सचाई हुजे, नीयत में पकाई हुजे, मुर्शिद में अकीदो मज़बूत हुजे,
मुर्शिद जी पाक सूरत जो तसव्वुर पंहिंजे सीने में पचाइजे। जेतिरो तसव्वुर पचाइबो, जेतिरो मुर्शिद खे यादि कबो, ओतिरी अल्लाह जी महिरबानी थींदी। अल्लाह ताला फज़ल फरमायो, परे पंध खां बची पियासीं, कंजारो परे नाहे, कंजारो वेझो आ, मोरो वेझो आ, बल्क मां चवां कराची वेझी आ, ॿाहिरियां मुल्क बि साईं जन वेझा करे ॾिना आहिनि। कई ख़ुदा जा बाना लंडन में ॿियनि मुल्कनि में वञी करे साईं जन जी कदम बोसी कंदा आहिनि, अल्लाह जो ज़िक्र वठंदा आहिनि, ज़िक्र जी तलकीन हासिल करे पंहिंजे दिलि खे सुजाग बनाईंदा आहिनि, बेदार कंदा आहिनि, होशियार कंदा आहिनि। हीअ जमायत ताहिरी जमायत आहे ई ज़िक्र वारनि जी जमायत। हिन जमायत में ॿियो कुझु कोन्हे, ॿी का बि सोच नाहे, न सियासी सोच आ, न ॿी का वेढ़ वारी सोच आ, न फितने वारी सोच आ, न मज़हबी इख्तिलाफ़न वारी सोच आ। हिते अल्लाह जी ज़िक्र जी तलकीन आ ऐं ज़िक्र लाइ सॼो वेंदो आ, ज़िक्र ॾिनो वेंदो आ। साईं जन पंहिंजी आंगुर मुबारक खणी साम्हूं वेठल जी दिलि ते रखंदा आहिनि ऐं पाण चवंदा आहिनि, कर अल्लाह अल्लाह अल्लाह। ऐं जेको इएं कंदो उनजी दिलि ज़िंदह थींदी वेंदी, उनजी दिलि ज़िक्र सां भरिजी वेंदी, उनजी दिलि ज़िक्र सां आबाद थी वेंदी। ही ज़िक्र जी जमायत आ। हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन ज़िक्र जो मरकज़ क़ाइमु कयो। हिते बि मरकज़ आ, टंडरू अल्लाहयार में बि मरकज़ आ, मोरे में बि मरकज़ आ, हैदराबाद में, कराची में कई मरकज़ आहिनि। पर जिते बि वेंदो उते तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र जी तलकीन थींदी। ज़िक्र खां सवा ॿी का हिते ॻाल्हि कान्हे, का न सियासी ॻाल्हि आ, न कंहिंजे वोट जी ॻाल्हि आ, न कंहिंजे नोट जी ॻाल्हि आ। जी ॻाल्हि आहे त मुस्तफ़ा घोट जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजा प्यारा दोस्तो, मुंहिंजा प्यारा नौजवानो, हेॾी वॾी महफ़िल में अचण वारो, हिन अचण खे गनीमत समझो, हिन अचण खे पंहिंजो भाग समझो, पंहिंजो बख़्त समझो, पंहिंजे लाइ आख़िरत जो समर समझो, पंहिंजे लाइ आख़िरत जो ज़ख़ीरो समझो। इन ज़िक्र सां अव्हांजा अंदर रोशन थींदा, अंदर चमकंदा, अंदर ॿरंदा, जीअं बल्ब ॿरंदो आहे। ख़ास करे नक्शबंदी तरीक़े में अचण वारो ही सिलसिलो एॾो अजीबो गरीब आहे जो जंहिं बि नक्शबंदी सिलसिले जे ज़िक्र वठण जे लाइ पंहिंजे क़ल्ब ते आंगुर रखराई त इहा आंगुर आंगुर नाहे, इहा बिजलीअ जी लात आहे जेका तव्हांजे अंदर खे रोशन करे छॾींदी। ही साईं पुटु खणी आयो हा पाण सां, चए थो थोरो उर्दूअ में, थोरो उर्दूअ में छो? उर्दू वारा खणी मूंखे पंजाब घुरायो त खड़का कयां, ओॾा घुराईंदा कोन त मथां घणी मानी कई वञे। मुझो प्रोग्राम तव्हां पंजाब में रखो, तव्हां लाहौर में रखो, पिंडीअ में रखो, पिशावर में रखो, पोइ ॾिसो त बहराड़ीअ जे ॻोठ में पढ़ियल वेठल रहियल उहो कीअं थो उर्दू में तकरीर करे। अल्लाह जो फज़ल ऐं करम आ, उनजी मेहरबानी आ। तो मेरे दोस्तों, मेरे प्यारे भाइयों, प्यारे नौजवानों, ये अल्लाह वालों का मरकज है, ये अल्लाह के जिक्र का मरकज है। यहाँ कोई भी आए, जब भी आए,
जब भी मेरे पीर कामिल के साथ बैठेगा तो उसके दिल पे अल्लाह के जिक्र का अनवार, अल्लाह के जिक्र की तजल्लियात आएंगी और ऐसा जाकिर बन जाएगा कि गांव तक पहुंचने में और कोई काम इसके आगे नहीं होगा। अगर होगा तो अल्लाह का जिक्र होगा। हमने जिक्र को छोड़कर बड़ा नुकसान फिराया, बड़ी तकलीफ हासिल की। अगर हम जिक्र को पाबंदी से पकड़ते और जिक्र करते रहते तो हमारा बाल बाल रोशन हो जाता और हमारी जुबान पे भी अल्लाह के जिक्र की लज्जत आ जाती और हमारे कल्ब में भी अल्लाह के जिक्र का मजा आ जाता। खामखा बैठकर उसकी शिकायत करें, उसके खिलाफ बात करें, उसको बुरा भला कहें, इससे कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं मिलेगा, कुछ नहीं मिलेगा। अगर कुछ हासिल करना चाहते हो, अगर कुछ आपस में बैठ कर मिलकर और एक दूसरे को कुछ देना चाहते हो तो अल्लाह के जिक्र के जरिए होगा, जिक्र के साथ होगा, जिक्र के सदके में होगा। जिक्र बड़ी नेमत है, जिक्र बड़ी अल्लाह की मेहरबानी है और अल्लाह का इनाम है। मेरे दोस्तों, मेरे अजीजों, मेरे बुजुर्गों, अल्लाह ताला ने मुझे घर में इल्म अता फरमाया। मैं किसी यूनिवर्सिटी में नहीं गया, मैं किसी कॉलेज में नहीं गया, मैं किसी सिंध के बड़े मदरसे में भी नहीं गया, मैं तो घर बैठी पढ़ा हूं। लेकिन क्या शुक्र अदा करूं, कोई भी दरसी किताब हो, कोई भी मदरसे में पढ़ने वाला पढ़ाने वाला किताब हो, आप अगर कभी मेहरबानी करें मेरे पास आए, वो खोल कर मेरे आगे रखें तो मेरे पीर की निगाह का सदका होगा तो वो दरसी किताब भी मेरे लिए सहल और आसान हो जाता है। बस एक बात करता हूं आपके ज़हन नशीन करने के लिए कि अल्लाह ताला ने मेरे ऊपर बड़े एहसान फरमाए कि कई मर्तबा मुझे हरमैन शरीफैन की हाजिरी नसीब हुई। जहां सुभान अल्लाह कौन था चो अहड़ी रड़ कयो जो ही तारा जेके चिमकन पिया न ही लुडन। हाँ, इते कुछ चया आयो, हाँ कुछ हिम्मत कयो। हाँ, ये कर त दिल ठरे ऐं तुंहिंजो बि भाग वरे। दसीदो वञ ईअं चवंदो रह, तुंहिंजे कुर्ब कई दिल कैद प्यारा, तुंहिंजे कुर्ब कई दिल कैद प्यारा, मुंहिंजा मुर्शिद का मिल कुर्ब वारा, मूं बेवड़े जी किने को जड़े जी लहसार सुहना, तुंहिंजे कुर्ब कई दिल कैद प्यारा, तुंहिंजे कुर्ब कई दिल कैद प्यारा, मुंहिंजा मुर्शिद का मिल कुर्ब वारा, मूं बेवड़े जी किने को जड़े जी लहसार सुहना। हिते अल्लाह आबाद आबाद कई, गमगीन दिल न खे शाद कई। हिते अल्लाह आबाद आबाद कई, गमगीन दिल न खे
शाद कई लख कुर्बत जा ए कुर्ब वारा मुंजा मुर्शिद का मिल कुर्ब वारा मुंह बेवड़े जी किने को जिड़े जी लहसार सुहना। अल्लाह ताला मोजो चवण अर्ज करण हाज़री कबूल फरमाए। अल्लाह ताला हज़रत सुहिणा साईं जे मज़ार पुर अनवार ते बेपायान रहमतूं नाज़िल फरमाए। अल्लाह ताला हज़रत ख़ाजा क़िबला साईं मोहम्मद ताहिर मद ज़िल्लुल आली जन जो फैज़ ऐं नूरानी नज़र असांजे सीननि ते पहुचाए ऐं असांजे सीननि खे रोशन करे। अवां जेके परे खां वेझे खां आया आहियो इंतिहाई मुबारक जा हक़दार आहियो, ख़ुश नसीब आहियो। हाणे मां पंहिंजे ज़ईफ़ हाल खां मथे नथो हली सघां, इन जे करे बयान बंदि कबो ऐं वारो ॿियनि आलिमनि खे ईंदो, पोइ सॼी राति अव्हां खे ईअं ॿुधाईंदा जो तव्हांजी दिलि ठरी पवंदी। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मनकबत के लिए सिकंदर अली राजपर और उसके साथी मोहम्मद नौमान राजपर, उनकी खिदमत में गुजारिश है कि स्टेज पर आएं और मनकबत का नजराना पेश करें।